अस्सलाम वालेकुम नादरीन, सिंध टीवी न्यूज़ के प्रोग्राम कराची डायरी में आऊँ जो मेज़बान बशीर संजरानी। नादरीन, गुज़रियल कुछ ॾींहंनि खां हैवी ट्रैफिक जो इशू हले पियो, जंहिंमें ख़ासि करे डंपर ऐं वाटर टैंकर जेके आहिनि उहे शहर में अचनि था, जंहिंजे करे हादसा जेके आहिनि उहे रोज़ जो मामूल बणिजी चुका आहिनि। हिन वक़्त तक़रीबन 15 खां वधीक माण्हू जेके आहिनि उहे अजल जो शिकार थी चुका आहिनि, जंहिंखां पोइ कुझु शहरी इलाइक़नि में मछरियल माण्हुनि उन्हनि वाटर टैंकर तोड़े जो उन्हनि हैवी जेके गाॾियूं आहिनि उन्हनि खे साड़णु शुरू कयो हुयो, कानून खे हथ में खणणु शुरू कयो, जंहिंखां पोइ कानून हरकत में अची वियो। आफ़ाक़ अमन भी प्रेस कॉन्फ्रेंस कई है, उनखां पोइ कुझु गाॾियुनि जा सड़ण वारा जेके आहिनि उहे मामला साम्हूं आया, जंहिंखां पोइ उन ते FIR थी ऐं उहो जेल वियो। उन वक़्त जो कासो जेकी ट्रांसपोर्टर आहिनि उन्हनि बि हड़ताल जो सॾु ॾिनो ऐं उन्हनि तक़रीबन 24 खां 48 कलाकनि जो अल्टीमेटम ॾिनो, जंहिंखां पोइ उन्हनि सिंध हुकूमत जा आला ऑफिसर उन्हनि सां मुलाक़ात कई। मुलाक़ात केतिरे हद ताईं लाभाइती साबित थी आहे, या वरी जेके वाटर टैंकर या इहे ॻरियूं गाॾियूं जेके हलनि थियूं, जिन खे सुप्रीम कोर्ट जे हुकुमनि मूजिबि त उहे राति जो 11 वॻे खां पोइ निकिरनि, उहे पहिरियों ई निकिरी पवंदियूं। ख़ासि करे वाटर टैंकर ऐं इहे गाॾियूं जेके आहिनि उहे हलनि थियूं, जंहिंजे करे उहे हादसा थियनि था, माण्हू जेके आहिनि उन्हनि गाॾियुनि जे हेठां अची करे उहे फोत थी वञनि था। अॼु पाण कोशिशि कंदासूं त ट्रांसपोर्टरनि सां ॻाल्हायूं, पुलिस ट्रैफिक पुलिस जा जेकी आला अमलदार आहिनि, एसओसी आहिनि, पाण उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। आम जेके शहरी आहिनि जेके हिन जो निशानो बणिया आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। आम शहरी जेके हिन मां इंतिहाई परेशान आहिनि, पाण कोशिशि कंदासूं त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। सही जी त आऊं सोशल वर्कर कामरेड अलीमद बहरानी पहिरियां त सिंध टीवी जो बेहद शुक्रगुज़ार आहियां, जेको हर वक़्तु कंहिं न कंहिं मसइले ते हिते अचनि था ऐं असांखां जेको पंहिंजे इलाइक़े जे मालूमात वठी वञनि था। साईं, जीअं त हे जेको ट्रेलर माफ़िया असांजे लाइ वबाल आहे, हक़ीक़त में असां पंहिंजे अखियुनि सां जेके मोटरसाइकिल ते नौजवान आहिनि उन्हनि खे बाक़ाइदे में रत में लथपथ ऐं ईअं मारे था वञनि ॼणो चओ त हिननि जो को क़ाइदो कानून न आहे। ऐं तव्हांखे आऊं सची ॿुधायां, रोज़ानी असां हितां जेके हितां जा इलाइक़नि जा जेके ईअं खणी चओ वारस आहियूं, असां थोरो हिननि खे चयो था भला गाॾी जी थोरी स्पीड घटि कयो, फैमिलीज़ आहिनि, न्याणियूं आहिनि, इतबार कयो त हर माण्हू खे बेइज़्ज़तो करे ज़लील करे वञनि था। हिकु चोरी, ॿियो वरी सीना ज़ोरी, ऐं उनखां अलावा असां था चऊं सॼी राति असांजी हिते निंड फिटल आहे। सॼो ॾींहुं अगरि को असांजो माण्हू एक्सीडेंट थी थो वञे उनखे की खणी वञूं, सॼो ॾींहुं घटि में घटि 5-6 कलाक हीअ रोड ब्लॉक रहे थो। ऐं हीअ हाक्स बे रोड जेको समुंड जी पटी आहे, जिते तफ़रीह जो सामान आहे, हिन हुकूमत खे आऊं छा चवां, जज़्बाती थी हिननि खे आऊं चवंदुसि त हीअ तफ़रीह माग असांजा मक़ाम गुदाम ठाहे हिन ट्रेलर माफ़िया खे। ऐं हिन इलाइक़े जे लाइ अगरि ट्रेलर माफ़िया एतिरा गुदाम आहिनि, अगरि हिन इलाइक़े जे लाइ का सहूलियत, का असांजे लाइ कुझु को आवाम जे लाइ को रिलीफ हुजे, ईअं मारियो। सुप्रीम कोर्ट खे केरु थो ॾिसे? सुप्रीम कोर्ट जा जज रुअनि था त असांखे हे फ़ैसिला लिखी ॾियनि था, असां उहे अनाउंस कनि था। तव्हां सुप्रीम कोर्ट जी ॻाल्हि था कयो, असांखे सुप्रीम कोर्ट ते अफ़सोस आहे। इन्हनि खां त आऊं थो चवां, असांजा जेके इलाइक़े में नंढड़ा नंढड़ा फ़ैसिला थियनि था, नंढड़ा नंढड़ा माण्हू उहे जेके माण्हुनि जा मसइला हल कनि था, उहे इन्हनि सुप्रीम कोर्ट खां वधीक बाला आहिनि। बाक़ी सुप्रीम कोर्ट ते असांखे या हिन हुकूमत ते को एतमाद कोन्हे। असांजी वरी बि सिंध हुकूमत खे इहा अपील आहे त महिरबानी करे हीअ जेको वबाल आहे, जेको हीअ ट्रेलर माफ़िया आहे, महिरबानी करे तव्हां राति जो अचो सर, हीअ रोड ठाहियो अथनि। हितां जा MPA MNA असां पंहिंजा घर ड्राहे ॾिना आहिनि, हिकिड़ो रुपयो अॼु ॾींहुं ताईं न ॾिनो अथनि। उन्हनि खे घर ड्राहे रोड ठाहे ॾिना आहिनि, सॼी राति असांजा रोड ब्लॉक आहिनि। ऐं हिते माफ़िया जेका आहे उन्हनि खां पैसा वठी सॼी राति पार्किंग करे, ऐं ख़ुदि हुकूमत इन में ज़िम्मेवार आहे। अॼु त हुन सराज दुरानी ते मूंखे अफ़सोस थो थिए, चए थो त हे माण्हू था चवनि पीपल्स पार्टी इन में इनवार आहे, ट्रेलर माफ़िया में, ऐं पुलिस आहे। मूंखे ॿुधायो किथे आहे दुरानी खे? मां थो चवां राति जो हिते अची हिन महिल जो अचे, हिन हक्स बे रोड सां अचु, इज़त सां तूं गुज़ारे वञ। सॼो ॾींहुं धूल मिटी, असां हिते बीमारियुनि में जुदा, हिते ही अवामी इलाइक़ो आहे न, तव्हां ॾिसो हिन जी धूड़ मिटी उहा जुदा, असां बीमार, रोड ब्लॉक जुदा, माण्हू नंढड़ा नौजवान कॉलेज नथा पहुची सघनि, असां इस्पताल नथा पहुची, असां कंहिंखे तव्हां ॾियूं? असां हिननि खे चवंदासीं त बहितर आहे या त असांजे मथां को अहिड़ो बम हणो जो असां मरी वञूं। हुते कैनाल पिया ठाहिनि, सिंध हुकूमत थी चवे त असांजो वस न आहे, असां छा कयूं? हर जॻह ते बेवस आहे, छा कयूं? हिन हुकूमत खां ईअं भला आहियूं। वॾी परेशानी आहे, इन में सिंध हुकूमत मुलवस आहे। राति जो
ॾींहं जो सरियाम माण्हू मारियो था वञनि। हू त माना ड्राइवर एॾा बदमाश थी विया आहिनि, इलाइक़े वारसनि खे मथां चाढ़ियो पिया वञनि। उन्हनि खे को बि रोकण वारो न आहे। पुलिस बि उन्हनि खे कान थी चवे। ट्रैफिक पुलिस, सिंध पुलिस उन्हनि खां ट्रक अॾे में भत्ता मंथरियूं वठी उन्हनि सां माना उन्हनि खे साइडनि ते फुटपारी ते बीहारियो पियो वञे। उन्हनि खे केरु चवण वारो बि न आहे। असां उन्हनि खे चऊं था बाबा तव्हां राति खां 12 बजे पोइ निकिरो। सिंध हुकूमत जो ऐं गवर्नर जो चयल आहे 12 खां पोइ निकिरो। हीअ सरियाम हिननि जी बदमाशी आहे। हिननि खे को बि चवण वारो न आहे। रोज़ एक्सीडेंट थियनि था, केर बि न आहे। इलाइक़े वारनि खे असांखे वॾी तकलीफ़ आहे। असां सिंध हुकूमत खे इहा गुज़ारिश था कयूं, असांजी अपील आहे इन्हनि खां 12 बजे खां बाद इन्हनि खे खोलियो वञे। महिरबानी मुनवर जिसकानी। कलाक हज़ार 24 कलाक जो। हाणे हिकु त इन्हनि खे जो ट्रैफिक वारनि जा ॿिया इन्हनि खे मना कयो थो वञे भाई तव्हांखे 11 कोन्हे इजाज़त। अॻियां उहो रोड ब्लॉक करण जी धमकी था ॾियनि ऐं उनखां पोइ जे रोड जाम थो थी वञे, असांजो एमरजेंसी में जो एक्सीडेंट थिए उहो काॾे वञे। ऐं अकेई माइतूं असांजूं हिते रस्ते में तड़पी मरियूं, रस्तो कोन्हे हितां को गाड़ी उॾी कोन वेंदी। हाणे वॾा जेके माण्हू आहिनि MP आहिनि या ॿिया उन्हनि खे चयो थो PF मां एमरजेंसी रस्ते मां ॿाहिरि निकितो था वञनि। हाणे ग़रीब हाणे आवाम ॾिसो, हाणे हीअ ॾिसो तव्हांजे साम्हूं हशर लॻो पियो आहे। न असां वटि को अहिड़ी का सहूलियत आहे। असां 12 कलाक हिननि रोडनि ते ज़लील थिया पिया आहियूं। असांजी एमरजेंसी वधि में वधि माइतूं असांजे रोड ते रस्ते ते अचे। ख़ुदा न ख़ास्ता कोई एमरजेंसी में डिलीवरी केस आहे या एक्सीडेंट आहे उहो अस्पतालनि ते कोन थो पहुची सघे, छो हिते अक्सर ई रोड जाम आहे। क्रॉस कंदे हाणे हीअ ॾिसो न, हिते अगरि लेडीस आहे को ॿार बचियो आहे त हुनखे 12-15 मिंट उहो बीहे, या को ट्रैफिक वारो अचे या कोई मौजूदु माण्हू निकिरी ट्रैफिक खे रोके त ॿी ॻाल्हि आहे। राति 24 कलाक हालांकि हिननि खे 11 ताईं इजाज़त कोन्हे, पर हाणे एॾे सारे जेको लॻो पियो आहे ट्रांसपोर्टर जो ज़ोर, हाणे हिनखे केरु रोके। होॾो बि मुशरफ होॾो बि वेंदी हक़्स बि ताईं असां लाइ आज़ार आहे। होॾो माड़ीपुर खां तव्हां गुलबाई क्रॉस कयो हेॾे 1 नंबर ट्रक ॾे ताईं त उहो सिंगल रोड आहे। 2 गाॾियूं जो क्रॉस थियूं कनि त उहो क्रॉस नथियूं करे सघनि। उते अक्सर 12 कलाक 14 कलाक, हाणे सूमरु ऐं छंछरु इहे 2 ॾींहं असांखे कम से कम 12 कलाक 14 कलाक रोड जाम थो मिले। एतिरो थो जाम मिले माण्हू पंधु कोन थो वञी सघे। असां अपील छा कयूं वॾनि सां जेके वस वारा आहिनि खुदारा, या त इन्हनि खे को ॿियो रस्तो ॾिनो वञे या असांखे का सहूलियत ॾिनी वञे ताकी हिन आज़ार मां हिन आवाम खे छुटकारो मिले। अली मुराद जिसकानी, महिरबानी कराची। मना थी वियो आहे, हर रोज़ हलनि पिया ॾींहं जो, माण्हू मरनि पिया अचनि पिया वञनि पिया। कंटेनर इहे टैंकर ऐं ट्रेला इन्हनि खे ॾींहं जो मना कयो वञे। महिरबानी, शुक्रिया। एतिरी परेशानी थिए थी, इलाही परेशानी थिए थी। हाणे नंढा ॿार बि क्रॉस कनि था त लेडीस आहे या सभु परेशान थियनि था। तव्हांजी महिरबानी इन बंदि कयो वञे। भई इहो असां शुरू खां ई मुतालबो कंदासीं त इहो बंदि थियणु खपनि वॾियूं गाॾियूं। मुंहिंजी न्याणी जो बि हादसो थियो, टेले खां ई थियो, ज़िंदगी हुनजी माना शहीद थी वई। त उनखां बावजूदि UC वारनि इहे सभिनी खे कंप्लेंट कई, तॾहिं बि हल्का जंप ठाहियूं, ॿियो असां कट ठाहियूं, कुझु कोन कयूं। हाणे मसइलो इहो आहे त मथां खां दबाव आहे सुप्रीम कोर्ट जो त बंदि कयो। शहर में एक्सीडेंट थियनि पिया, माण्हुनि खे मतिलबु मारे, ईअं ॼण कुता पिया मारनि माण्हुनि खे, पर हुननि जी कुझु उहो न आहे। हू थोरो एहतिजाज कनि था उनजे चवण ते, उल्टो गवर्नमेंट वरी एक्शन थी खणे कि भई कोई बि गड़बड़ कंदो, रोड बंदि कंदो, उन्हनि खे असां गिरफ़्तार कंदा। इहो त ग़लति आहे न, इहा नाइंसाफ़ी आहे। पंजाब में छा आहे, पंजाब में बंदि आहिनि, पंजाब में 11 खां पोइ खुलंदा आहिनि 6 लॻे ताईं, सुबुह जो 6 ताईं। ऐं हिते डेली हलंदा छो, पुलिस पतो वठे थी, सिंध गवर्नमेंट खे पतो मिले थो। जो इहो मतिलबु थियो त सिंध गवर्नमेंट बि हिननि खां पतो वठे थी। मुराद अली शाह फिक्स कयो हूंदो बचो भई असांखे ॾियो, तव्हां गाॾियूं हलायो, छो नथा बंदि कनि। अगरि अहिड़ी ॻाल्हि आहे त बंदि कनि न गाॾियूं बंदि न थींदियूं त ज़ाहिरी ॻाल्हि आहे माण्हू एहतिजाज कंदा, रोड ते निकिरींदा। असांजो मुतालबो आहे वॾियूं गाॾियूं बंदि थियणु खपनि। जेके बि आहिनि टेला आहिनि, डंपर आहिनि, जेके बि हैवी गाॾियूं आहिनि उन्हनि खे बंदि करणु खपे। हा, सुबुह जो माना बंदि हुजनि, राति जो 11 खां 6 ताईं हलनि। असांखे एतिरा हलंदा आहिनि, ॾींहं जो हलंदा ई असांजे लाइ नुक़सानु आहिनि। गवर्नमेंट असांजी हमदर्द आहे त असांजे लाइ क्या, पीपल पार्टी खां इहे माण्हू ओट वठनि था, पीपल पार्टी हिननि खां ओट वठनि था, वरी हिननि जा कमु नथा कनि, हिननि जी लापरवाही आहे। त बराए महिरबानी असांजी दरख़्वास्त आहे ज़रदारी, आसिफ अली ज़रदारी, नवाज़ शरीफ़ खां मुराद अली शाह, जेके सिंध हुकूमत आहे, IG DIG, दरख़्वास्त आहे भई हिननि खे बंदि कयो। महिरबानी अलाह जे वास्ते जे बंदि न कंदा असां सम्झो तव्हांजो लैंड ठहियलु आहे हुननि सां। ट्रांसपोर्टर छा आहिनि, भले माण्हू मारनि, तव्हांखे पता ॾियनि था पैसा ॾियनि, ट्रांसपोर्ट भले गाॾियूं हलाइनि, माण्हू मारे छॾनि। असांजी दरख़्वास्त आहे बंदि कयो हुननि खे, हिन टाइम ते बंदि कयो, वरना जेको आहे
पोइ हुन आवाम जो जेको रद्द अमल हूंदो त हुननि जे साम्हूं ईंदो। हा हा आफ़ाक़ कयो त आफ़ाक़ खे जेल में विझी छॾियऊं त हुनजी चवण ते त बंदि कयो आहे न, उन न कयो हुन माण्हू कयो। असां खां महाजर बहितर आहिनि हक़ीक़त में। असां जेका ईअं रुॻो वेठा आहियूं उहो ॾिसूं था, महाजर जेके न उहो अमली क़दम खणंदा आहिनि ऐं उहो कंदा आहिनि, उहो कंदा बि बंदि। उहो तव्हां न कंदा त उहो पंहिंजे तौर ते बंदि कंदा। असांजी दरख़्वास्त आहे त महिरबानी करे हिननि खे बंदि कयो, ख़ुदा जे वास्ते बंदि कयोसि। पहिरियां त असां शुक्रगुज़ार आहियूं तव्हांजा सिंध टीवी वारनि जा थोरा ई था आहियूं जी। बिल्कुलु 24 घंटे में वॾी तकलीफ़ आहे त जॾहिं खां हुकूमत इन कानून ते अमल छो नथी कराए। असांजी इहा गुज़ारिश आहे हुकूमत खे इन कानून ते अमल करायो वञे, 12 बजे खां पोइ इन का टालनि खे अचणु ॾिनो वञे। ऐं 24 घंटा हलनि था, हिकु न ॿिए ॾींहुं तक़रीबन एक्सीडेंट आहे ई आहे, तक़रीबन इंसानी ज़ात जो नुक़सानु आहे। त असांजी इहा गुज़ारिश आहे त हिननि खे कुझु कानून ते अमल करायो वञे या हिननि जो एक्सीडेंट वग़ैरह थियनि था छा? हिकु न 2 ॾींहं में तक़रीबन एक्सीडेंट थियनि ई थियनि था। 24 कलाकनि जे अंदरि अॼु बि थियो आहे। त हिन कानून ते अमल करायो वञे। असांजी हुकूमत खे गुज़ारिश आहे तव्हां कानून पास कयो आहे त हिन ते अमल करायो वञे या हिननि जो मुतबादिल रस्तो हिनखे ॾिनो वञे। जब 12 बजे हिननि खां नथो हली वञे हिन जो मुतबादिल रस्तो हिननि खे ॾिनो वञे। त जीअं असांजी हीअ पब्लिक रोड आहे, हीअ हिते कट लॻो पियो आहे, हिते स्कूल आहिनि, 2-3 मदरसा आहिनि, 3-4 स्कूल आहिनि। जब पब्लिक ॿार क्रॉस कनि था उनखे वॾी तकलीफ़ आहे। सॼो 24 घंटे में थियनि तकलीफ़ आहे ई आहे। जी बिल्कुलु, सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते हैवी ट्रैफिक जेका आहे उहा राति जो 11 खां अॻु में नाहे छॾणी। ख़ासि करे डंपर जो इशू हले पियो, वाटर टैंकर जो इशू हले पियो। पाण ट्रक अॾे ते मौजूदु आहियूं, असां सां गॾु हितां जा एसओ आहिनि अब्दुल हक, उन्हनि सां पाण ॻाल्हि ॿोल कयूं था त सिंध हुकूमत जे हुकुमनि ते केतिरे हद ताईं अमल थियो आहे। हिते टैंकर ऐं डंपर नज़र पाण खे कोन पिया अचनि, पर पोइ बि छा उहे गाॾियूं हिते हलंदियूं? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साहब ये बताएं कि सिंध हुकूमत के अहकाम थे सुप्रीम कोर्ट के कि हैवी ट्रैफिक रात को 11 से पहले नहीं जानी चाहिए। ख़ास तौर पे जो इशू चल रहा है वो डंपर का चल रहा है, डंपर वाटर टैंकर। हमें अभी तक कोई नज़र नहीं आया। क्या समझते हैं कोई गाड़ियाँ निकल जाती हैं, उन्हें रोका जाता है, क्या होता है, चालान होता है? सर जो अभी सिंध गवर्नमेंट ने वो लिया एक्शन, तो उसमें जो डंपर है वो तो बिल्कुल सख्ती से मना है। अगर आते हैं तो उनके खिलाफ जो है FIR दर्ज होती है। बाकी वाटर टैंकर ये तो इतने ख़ास नहीं, मगर डंपरों के बारे में बड़ा वो जो भी गवर्नमेंट ने वो लिया उसके खिलाफ बहुत सख्त कार्रवाई, जो भी नज़र आएगा उसके खिलाफ FIR होगी। बाकी जो हमारे पास हैवी ट्रैफिक है उनको तमाम को हमने तकरीबन रोक के रखा हो यहाँ पे कि 11 बजे से पहले आपने नहीं जाना शहर में, और जो जा रहे हैं वो नादरन बाईपास का इस्तेमाल करें, शहर से बारों बार जाते हैं। बाकी पोर्ट का एरिया उसकी तरफ जो है अलाउ है। पोर्ट में अलाउ है, क्या वजह है? नहीं, वहाँ पर जो हैवी क्या नाम है वहाँ से आते हैं, जो ट्राले वगैरह हैं वो आते हैं पोर्ट की तरफ से, वहाँ से सामान वगैरह जो आता है वहाँ से बाहर से। तो ये पोर्ट का एरिया है जो मेन। जी तो देखा गया कि यहाँ पर पुलिस एहलकार खड़े हुए हैं, वो यानी कि टैंकर आएगा तो अंदर उसको नहीं छोड़ेंगे। नहीं सर, टैंकर को और वाटर डंपर के लिए बहुत सख्ती से गवर्नमेंट ने वो किया है, उसके खिलाफ तो बिल्कुल सख्ती से कार्रवाई होगी सर। उसको तो किसी सूरत नहीं छोड़ा जाएगा। नहीं समझौता नहीं हो? नहीं सर, उसमें नहीं, बिल्कुल नहीं, उसमें तो बिल्कुल नहीं। क्योंकि सर अच्छा, क्या पैगाम देना चाहिए जो लोग अभी देखें एक देश में है ना कि जला देते हैं गाड़ियाँ, कानून को हाथ में लेते हैं, उनके लिए अब क्या पैगाम दें? खुदारा कानून को हाथ में ना लिया जाए। सर अगर इस तरह कोई वाक़या होता तो उनको चाहिए कि उनके जो वहीं पे क्या नाम है पुलिस वाले हैं जो भी उनके हवाले कर दें, जो कानूनी कार्रवाई उनके खिलाफ वो कार्रवाई करें सर। आप खुद अपने हाथ में ना लें सर। जी बिल्कुलु, अब्दुल हक असां सां गॾु आहे, पाण हुन सां ॻाल्हि ॿोल कईसूं त हिते ख़ासि करे सिंध हुकूमत जा जेके अहकाम जेके हुकुमनामा हुया त वाटर टैंकर ऐं जेका वॾी गाॾी हूंदी उहा हितां नथी गुज़री। हीअ ट्रक ॾियो आहे, हिते कुझु गाॾियूं फिरनि थियूं, के गाॾियूं हिते ठहंदियूं हूंदियूं। बहरहाल हिते टैंकर वग़ैरह जेको असांखे अञा ताईं को हिते वाक़ई नज़र न आयो आहे, पर शहर में अंदरि जेको आहे सो वधीक हुन ते पाबंदी मढ़ियल आहे त राति जो 11 खां अॻु में का बि गाॾी जेका उहा हितां नथी गुज़री सघे। पाण कोशिशि कंदासूं हितां चूंडियल MPA सां ॻाल्हायूं, शहरनि सां ॻाल्हायूं त केतिरे हद ताईं हुन ते इम्प्लीमेंट थींदी आहे ऐं नुक़सानकार बि आहिनि। जी अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो अब्दुल लतीफ़ डोराई आहे। बिल्कुलु तमामु जेको आहे सो पब्लिक परेशान आहे इन्हनि डंपरनि जी वजह सां, इन्हनि पाणी जे टैंकरनि जी वजह सां, इन्हनि रेतियुनि जी गाॾियुनि जी वजह सां। माण्हू डप में पंहिंजा ॿार खणी जेको आहे सो किथे घुमणु फिरणु एंटरटेनमेंट लाइ करे बि नथो निकिरी सघे इन्हनि जी डप में। माना ई मथां चढ़ियो अचनि, एॾी स्पीड सां हलाइनि था जो कार गाॾी खयां वञनि। त ख़ुदारा
मुंहिंजी इहा गुज़ारिश आहे हुकूमत सिंध सां अपील आहे कि महिरबानी करे इन्हनि डंपरनि खे जेको आहे सो बंदि कयो वञे और कम से कम इनखे जेको आहे राति जो अलाउ जेको आहे राति जो अलाउ कनि, ॾींहं जो असांजी कुर्ब कनि, असांखे महिरबानी कनि, असांखे जीअण ॾियनि बाबा। कुझु ई कोन थो थिए, हिते जा आइन ई कोन्ह, पाकिस्तानी कोन्हे, ॿाहिरां जा आयल माण्हू आहिनि ऐं परदेसी आहिनि, बसि ॿिया छोकिरा नंढा हलाइनि, उमिरियूं कोन्हे कान्हनि जूं, शराब जे नशे में हूंदो आहे, लाइसेंस कोन हूंदो आहे, हर तरह जा जेको आहे हुन में क्रिमिनल माण्हू हूंदा आहिनि जेको तेज़ी सां हलाईंदा आहिनि। और बाइक वारो, कार वारो, सुजुकी नंढी गाॾियुनि वारो सभा माना हीअ जेको आहे सो अबोज थियो पिया, कंहिं तां बि चढ़ियो वञनि कॾहिं बि। तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे ने। मुंहिंजो पंहिंजो घर जो बच्चो हिन में जेको आहे एक्सीडेंट में सम्झो कि इंतकाल थी वियो, तक़रीबन उनखे 4 महीना थिया, सही आहे। उनजी मूं वटि तस्वीर वग़ैरह बि तव्हांखे ॾेखारां थो। बाक़ी हेवी ट्रैफिक वग़ैरह खे राति जो हलणो खपे, ॾींहं में हिननि जो कमु न आहे, सही आहे। बाक़ी ॾींहं में हिन लाइ हलनि था कि पुलिस वारनि जा खपना कंहिंजा हीअं कारोबार हलनि पिया, सही आहे न। जेकी गाॾी वटाए थी ॾींहं में, ऐं पंहिंजी अखियुनि सां ॾिठो आहियां, उहे पैसा ॾियनि था ट्रैफिक पुलिस वारनि खे, ॿिया हिसाब किताब इहे हेवी ट्रैफिक वारा सभु पैसा ॾियनि था, जॾहिं था ॾींहं में हलनि था ने। ही आवाम खे हणनि पिया, बिल्कुलु ग़लति आहे। इन्हनि खे सिधो कजे त सभु कमु सिधो बिल्कुलु सीधो थींदो। हीअ मुंहिंजो भाइटो आहे, हीअ 4 महीना पहिरीं हिनखे गाॾी वारो उॾायो, 19 साल जो, यूनिवर्सिटी में सॉफ्टवेयर इंजीनियर, सही आहे, इनखे मारे छॾिया। कोई इनजो कोई अञा तक हुनजो को FIR थियो साहिल थाणे में, हर शइ थी, अञा केस हले पियो, सभु कुझु थिए पियो, लेकिन कोई सुनवाई न आहे। मुंहिंजो भाउ ग़रीब वीचारो, हुनजो हिकिड़ो ई पुटु ई हलियो वियो, उहो पैसे वारा आहिनि, उन्हनि जी हले पई, उन्हनि खे ज़मानत बि मिली वई। हा, असांजा भाउ धक्का खाइनि पिया कोर्टनि में, बसि उहे आहिनि पैसा वारा आहिनि, गाॾी मां कंहिंखे उॾाए छॾनि ग़रीब माण्हू लाइ, उनखे कोई फ़र्क़ु नथो पए, उहे पंहिंजे पैसे जे ज़ोर ते निकिरी वञनि था। असांजो कानून त हीअं आहे, कोई मतिलबु कि इंसाफ़ु नथो मिले ग़रीब माण्हू खे। ग़रीब माण्हू कीड़ा मकोड़ा आहिनि ॾींहं समूह, हू कंहिंखे बि उॾाए छॾनि, मारे छॾनि, उहो कोई फ़र्क़ु नथो पए, सम्झे। जंहिंजो वञे थो उनखे ख़बर पए थो असांजो वियो बच्चो, सही आहे न। मूंखे हीअ ॻाल्हि अञा तक असां भुलूं नथा, असांजो जवान बच्चो हलियो वियो। उहा ॻाल्हि इहो आहे न कि भई जेसिताईं सोची पंहिंजी जेकी पुलिस या जेको आहे सो सिक्योरिटी वारा जेको आहे सो उहो सही कोन कंदा न, छोकी उन जा जेका सो हलन था कि भाई हमको ये दे दो, हम आपको जो है ना वो छोड़ देंगे, तो उन्हीं जी जेको आहे सो रिस्पॉन्स जेको आहे सो केर बि करण वारो कोन्हे। हर को माण्हू जेको आहे सो पंहिंजे पेट लाइ करे जेको आहे सो केर बि हुजे, कंहिंजो नालो माण्हू नथो वठे, केर बि हुजे, उहो जेको आहे सो हमेशह इहो ई करे थो कि भई असांजो भलो कीअं थींदो। बाक़ी जेको आहे भलो थिए न थिए, मगर जेको आहे आवाम जे मथां चढ़ीने हलिया वञो, ख़बर ई कान्हे किथे केरु मारियो आहे, केरु कोन मारियो आहे, ख़बर कोन्हे। रोज़ अख़बार में लॻो पियो आहे कि डंपर हेतिरा मारे विया, उहो जेको आहे ऑयल टैंकर हीअं हणी वियो आहे, वाटर टैंकर हीअं हणी वियो आहे। हाणे कंहिंखे तव्हां जलींदा, को आहे, को रिस्पॉन्स आहे, को कोन्हे रिस्पॉन्स। ॻाल्हि इहो ई आहे, बाक़ी ॿियो लाइसेंस बि न आहिनि हूंदा। हाणे तव्हां ॾिसो त माण्हू हाणे गाॾियूं साड़णु शुरू कयूं था। ॻाल्हि इहो आहे कि जेको आहे सो सरहद माना या अफ़गानिस्तान में जा जेका माण्हू अचनि था, उहो ड्राइवर जी लाइसेंस कोन्हे, लाइसेंस तव्हां वटि हुजे त पोइ करियो। उहो चवनि था कि भई असांखे छा थींदो, सम्झो न, असांखे छा थींदो। असीं जेको आहे सो गाॾी असांजी एॾी हेवी गाॾी आहे, नंढी गाॾी खे हणी हलिया वेंदा त ख़बर थोरी पवंदी हुन। ॻाल्हि इहो आहे, बाक़ी ॿियो कुझु कोन्हे कि भई जेको आहे सो उनखे हुकूमत खे इहो करणु खपे कि भई उन जो हिकिड़ो टाइम मुक़ररु कनि कि भई राति जो 11 बजे बाद जो आहे सो हेवी ट्रैफिक हलाइनि, बाक़ी शहर जे अंदरि जेको आहे सो ॿियो ट्रैफिक न हलाइनि हेवी जेको आहे सो। बाक़ी जेको आहे सो उन जे मथां जेको आहे सो पुलिस जेको आहे सो कंट्रोल थोरो करे, मगर उहो आहे कोन। हुकूमत खे इतमाद करणु खपे। ये IC पुल भी अहिड़ो बनाया आहिनि जेको माण्हू टपी बि नथो सघे। कई माण्हू जा हादसा थींदा आहिनि। हीअ डंपर वॾियूं गाॾियूं खे राति जो 6 सुबुह जो राति जो 9 खां वठी सुबुह जो 6 लॻे तलक इनखे हलाइणो वञे। हुकूमत खे खपे ई करे। इहे अजाए हादसा कया आहिनि, माण्हुनि खे बि मारिया बि अजाए आहिनि, अजाए एक्सीडेंट कया आहिनि। कई माण्हू जी लाशूं असांजा पंहिंजा बि हिते स्कूटर ते अजाए करे आहिनि। महिरबानी करे हुकूमत खे इतमाद उठाइणु खपे। इहे वॾियूं गाॾियूं महिरबानी करे राति जो 9 खां वठी 6 लॻे तलक चालू कयूं। जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मैं इस वक्त सिंध TV का शुक्रगुजार हूँ कि आपने मुझे अपना मौका बयान करने का मौका दिया है। आज 1-2 दिन पहले जो हमने की थी बात, प्रेस कॉन्फ्रेंस की थी बाकायदा यहाँ पे, वो TGA के हवाले से। मैं TGA प्रेसिडेंट तारक गुजर अपना तारुफ भी करवाता जाऊँ ताकि पब्लिक को भी बात पता चल जाए।
हमने 24 घंटे का अल्टीमेटम दिया था। कल हमारी मीटिंग्स कमिश्नर कराची से कुछ हुई थी, उसके बाद डीआईजी अहमद नवाज चीमा साहब से कल मुलाकात हुई थी और डीआईजी ट्रैफिक ने कल हमें यकीन दहानी कराई थी कि मैं आला हैकाम से आपकी मीटिंग, आपका जो मौक़िफ़ है वो बयान करूँ, आपका मौक़िफ़ हम बयान करने का आपको मौका देंगे। तो आज दिन को अभी मैं वहीं से आया हूँ कि इस वक्त हमारे साथ हमारे वज़ीर ट्रांसपोर्ट हैं जो सिंध के शर्जील नाम मेमन साहब, वो मीटिंग में मौजूद थे। हमारे होम सेक्रेटरी जो है इस वक्त हमारे जो मिनिस्टर होम है ज़ियाल अंजार साहब, वो हमारे साथ मीटिंग में मौजूद थे। हमारे एडिशनल अटारनी हमारे डीआईजी जुवैद आलम ओडो साहब हमारे मीटिंग साथ में थे। इस तरह अलावा एक्साइज के भी मिनिस्टर थे, सारे मिनिस्टर वहाँ पे, यानी बड़ी हाई मीटिंग थी। उसमें हमें उन्होंने बिल्कुल हमारी बात गौर से सुनी भी है और मुकम्मल इसकी यकीनदानी कराई है कि जो लोगों ने उस वक्त कानून को हाथ में लिया था उनके खिलाफ FIRs हो गई हैं और बहुत सारे लोगों की गिरफ्तारियाँ भी हो गई हैं। लेकिन फिर भी मैं मतलब है कि हमें इस चीज़ पर उन्होंने मुतमिन किया है कि आपको रोडों पर तहफ़्फ़ुज़ फराहम किया जाएगा, आप किसी किस्म का भी पोर्ट से बाइकाट्स का ऐलान नहीं करें, क्योंकि गवर्नमेंट आपके साथ हर किस्म का तावन करेगी और हम बिल्कुल किसी किस्म का भी लसानी फसाद भी हम नहीं चाहते। और फाक भाई से भी हमने उस वक्त दरख्वास्त की थी कि उन्होंने जो बयान जारी किया था कि उसके बदले में, क्योंकि हमारी असल में हमारा है ज़्यादातर एक्सपोर्ट से रिलेटेड काम है, हमारे 20 फीटर और 40 फीटर कंटेनर का काम है। डंपर के साथ हुआ, आज डंपर की क़यादत भी उस मीटिंग में मौजूद थी, आज ऑयल टैंकर की भी क़यादत उसमें मौजूद थी, वाटर टैंकर की क़यादत भी आज के जो गवर्नमेंट के साथ आज हुआ है उसमें मौजूद थी और गुड्स ट्रांसपोर्ट की तरफ से मैं ख़ुद उसकी नुमाइंदगी कर रहा था। तो आज वहाँ पर यही फैसला हुआ है कि जो बंदा भी कानून को हाथ में लेगा उसके ख़िलाफ़ FIRs होंगी, कोई रोड बंद करेगा तो उसके भी खिलाफ होंगे। लेकिन हम आपकी बात को बिल्कुल, हम आपके साथ इसीलिए बैठे हैं कि हम बिल्कुल बदअमनी नहीं चाहते, हम वो पुराने हालात की तरफ नहीं लेके जाते पब्लिक को कि जहाँ पे लसानी फसादात हो और कौम का या पब्लिक का या ट्रांसपोर्टर का नुकसान हो। तो जो भी कानून को हाथ में लेगा उसके खिलाफ FIR होंगे और उन्होंने यकीन दहानी कराई है कि आपकी गाड़ियाँ जो हैं, जो दिन को जो रूट्स आपको दिए गए हैं उन्हीं रूट्स पर चलाई जाएंगी और जो रूट्स शहरी एरियाज़ है वो हमें 11 बजे से पहले हमारा टाइम था 6 बजे का। तो आज हमारे साथ ये गवर्नमेंट ने और तावन किया है कि आज CM की जो मीटिंग हुई है उस CM की मीटिंग में ये तय पाया है कि हमें हैवी ट्रांसपोर्ट को अब 11 बजे की बजाय 10 बजे से 1 घंटा हमें बढ़ा कर दे दिया गया है। यानी कि आइंदा हमारी ट्रांसपोर्ट है, पहले 11 से 6 था टाइम हमारे पास, अब हमारे पास रात 10 बजे से सुबह 6 बजे का टाइम है, यानी 1 घंटा बढ़ा दिया। इसमें हम गवर्नमेंट के शुक्रगुजार हैं और ख़ासकर वज़ीर ट्रांसपोर्ट शर्जील नाम मेमन साहब से और होम सेक्रेटरी इस वक्त होम मिनिस्टर ज़ियाल अंजार साहब के भी हम शुक्रगुजार हैं। तो कि 1 घंटा बढ़ने से काफ़ी पोर्ट में हमें काम करने का घंटे में काफ़ी काम जब तहफ़्फ़ुज़ात थे आपके? हमारे तहफ़्फ़ुज़ात असल तो में तो यही थे कि जो गाड़ियाँ उस दिन हमारी अकबर मार्केट में जली हैं, कुरंगी में जली हैं, लांडी में जली हैं, तो ये तो पीर की रात को ये गाड़ियाँ जलाई गई थी। तो उसके ऊपर आज जो बात हुई है तो उसमें काफ़ी सारी चीज़ें हमें बेहतरी की तरफ चली गई हैं और इससे अलावा गवर्नमेंट से उम्मीद करते हैं कि अभी आइंदा भी इसी तरह लॉ एंड आर्डर की पोजीशन को अगर बेहतर रखा तो इंशाल्लाह ये नुकसानात नहीं होंगे। और मेरी पब्लिक से दरख्वास्त है कि खुदा के लिए ट्रांसपोर्ट, ये जो हमारे मोटरसाइकिल वाले लोग हैं, ये हमारी कारों वाले हैं, ये रात 11 बजे से दिन के एक्सीडेंट की बात कर रहे हैं, दिन की तो जो आप बोल रहे हो सही है, लेकिन रात 10 बजे से सुबह 6 बजे तक रोड के ऊपर वही लोग उस वक्त आएँ जहाँ पे हैवी ट्रांसपोर्ट चल रही हो, हैवी ट्रांसपोर्ट के अंदर मोटरसाइकिलें ना घुसें, उनके अंदर कारों वाले ना जाएं, क्योंकि उस वक्त इतना ज़्यादा ये 6 या 7 घंटे में बहुत रश होता है और जो मोटरसाइकिल वाले आगे पीछे जिग जैग करते हैं या कार वाले को जो लोग होते हैं वो जब गाड़ियों के अंदर आ जाते हैं तो ये एक्सीडेंट का मौजब बनते हैं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बात ये है, पहले तो मैं आपका शुक्रिया अदा करता हूँ सिंध TV का कि परसों हमारी प्रेस कॉन्फ्रेंस में आपने भरपूर मीडिया में आवाज़ उठाई। देखें, ये जो गाड़ियाँ जलाने वाला तरीका है ना, ये तरीक़ाकार अच्छा नहीं है और मैं आपके TV की तरफ से ये बात भी पहुँचाना चाहता हूँ पब्लिक तक कि जो भी हादसात होते हैं अगर आप उसको चेक करें तो 70% हमारे मोटरसाइकिल वाले भाइयों का जो शहीद हो जाते हैं उनका कसूर होता है, क्योंकि कोई लाइन होती नहीं है, वो इन बड़ी गाड़ियों के दाएँ और बाएँ आ जाते हैं। फिर ट्रांसपोर्टर उनके घर भी जाते हैं, उनके साथ ताज़ियत भी करते हैं, उनको जो भी उनका मुआवजा होता है मिल बांट कर हल करते हैं। इस वक्त जो सिचुएशन पैदा हुई तो मीडिया ने हमारा साथ दिया और आला हुकाम से हमारी जो मुलाकातें हुई हैं तो उसमें इत्मीनान हुआ है कि हमें रोड के ऊपर ये तहफ़्फ़ुज़ात देंगे। और सबसे बड़ी बात ये है कि आप मीडिया की तरफ से कि जो हमारे मोटरसाइकिल वाले हजरात हैं, जो बेचारे हमारे बच्चे हैं, भाई हैं, वो अगर लाइन में चलें तो हादसात का रेशो कम हो जाएगा। दूसरे नंबर पर हम तो गवर्नमेंट ने जो SOPs दी है उस पर अमल करते हैं, पर वन वे जो गाड़ी आती है इसको रोकने का काम किसका है?
ये तो ट्रैफिक पुलिस का है या जो मुतल्लिका इदारे हैं। अगर एक डंपर मालिक है या ट्रांसपोर्ट की जो गुड्स की गाड़ियाँ हैं, हम तो अपने ड्राइवर से नहीं कहते वन वे ले जाओ। अगर वो ले जाता है तो पुलिस उसे बंद करे, FIR काटे, हम उसके पीछे नहीं जाएंगे, हम उसकी हिमायत नहीं करेंगे। पर इस तरफ किसी की तरफ तवज्जो नहीं जा रही कि जो हमारे इदारे के लोग रोडों पे खड़े हुए हैं वो इतने बड़े डंपर्स को, इतने बड़े ट्रेलर्स को रोड पर वन वे क्यों लाने दे रहे हैं, इसकी तरफ कोई तवज्जो नहीं जा रही। उनके खिलाफ भी कानूनी कार्रवाई होनी चाहिए। बिल्कुल होनी चाहिए। जिस तरह हमारे ड्राइवर के ख़िलाफ़ कार्रवाई हो रही है, इसी तरह ट्रैफिक के हजरात हैं, पुलिस वाले या जो भी उस रोड के ऊपर चल रहा है, इस गाड़ी को अगर वन वे आने दिया है तो उसके ख़िलाफ़ भी FIR कटनी चाहिए और हमारे ड्राइवर के ख़िलाफ़ भी कटनी चाहिए। और हैज़ अ TGA ट्रांसपोर्ट एसोसिएशन हम किसी भी ऐसे ट्रांसपोर्ट की हिमायत नहीं करेंगे जो वन वे गाड़ी लेकर आए। बेशक उस पर आप FIR काटें, कानूनन कार्रवाई करें, TGA उनके साथ खड़ा हुआ है, मुतासिरीन जो है उनके साथ है। हम किसी ऐसे ट्रांसपोर्टर की हिमायत नहीं करेंगे जो कानून की खिलाफ वर्जी करता है। ज़्यादातर देखा है गाड़ियाँ जैसे चलती हैं, लाइसेंस का बड़ा इशू होता है। जैसे अभी आपके कायदीन उनसे मिलकर आए हैं, आला अफसरान से, ज़िया लंजार और दीगर से, इस पर भी हुआ है कि फ़िटनेस वगैरह, लाइसेंस, हर चीज़ें कंप्लीट हो तो शायद ये परेशानी भी नहीं। जी, असल देखिए मैं आपको बताऊं, हमारे जितने ड्राइवर हैं अल्हम्दुलिल्लाह सबके पास ड्राइवर लाइसेंस कंप्लीट है। इसके अलावा हमने पिछले टाइमों में भी DIG लाइसेंस से, DIG एडिशनल IG साहब से मुलाकात की थी और उन्होंने हमें बाकायदा टीमें दी थी जिन्होंने हमारे ड्राइवरों की लाइसेंस बनाए। अब अगर कहीं से कोई ड्राइवर जाली लाइसेंस लेकर आता है और रोड पे चलता है तो उसको रोकना तो पुलिस का काम है ना। अगर कोई ड्राइवर के पास जाली लाइसेंस है और पुलिस उसके ख़िलाफ़ कार्रवाई करती है तो हम पुलिस के साथ हैं, हम इंतज़ामिया के साथ हैं, हम अपने ट्रांसपोर्टर की हिमायत नहीं करते। पर उसको रोकेगा कौन, ये सवाल मैं आपके मीडिया से तवस बाला काम से करता हूँ कि अगर एक ड्राइवर जाली लाइसेंस के साथ गाड़ी चलाता है तो उसको रोकने का काम किसका है। हम बहैसियत एक एसोसिएशन के हम उस ट्रांसपोर्टर्स के पीछे नहीं जाएंगे जो कानून को फॉलो नहीं करता। आप बिल्कुल सही कह रहे हैं। देखें, यहाँ पे मोटर व्हीकल्स एक्ट मौजूद है, उसके अलावा ड्राइविंग के लिए भी कानून मौजूद है, लेकिन हमारे ये जो लोग खड़े हुए हैं, जो वहाँ पे बैठे हुए मोटर व्हीकल्स में जो व्हीकल्स की इंस्पेक्शन करते हैं, वो जो अपनी रिपोर्ट्स जारी करते हैं, उनका भी आपको पता है कि वो फेयर रिपोर्ट्स जारी नहीं करते। फिर जो पुलिस वाले या कोई और जो लोग हैं जो रोडों पे खड़े हुए होते हैं इन लोगों को चेक करने के लिए या इनकी वो भी जो है प्रॉपरली जो है इन लोगों को कंट्रोल नहीं कर रहे हैं। और अगर आप इनका खाली ये नहीं है कि आप इनके लाइसेंस और ये आप इनको मेडिकली भी चेक करें, क्योंकि ये ज़्यादातर वो लोग हैं जो चरसें शराबें पी के ट्रकों पे बैठे हुए होते हैं, क्योंकि इनका ये कहना है कि चरस पिए बगैर या नशा किए बगैर हमसे गाड़ी नहीं चलती है। तो वो उस टाइम पे मोस्टली टाइम पे वो लोग जो उनसे होते हैं वो अपने होशोवास में नहीं होते। फिर ज़्यादातर ये जो लोग होते हैं ये नींद में होते हैं, ये पूरा पीछे से चलते हुए आते हैं, नींद कम करते हैं, सही है, और सोते हुए ट्रक चला रहे हुए होते हैं और या तो ट्रक कल्टी हो जाता है या किसी के ऊपर ये ट्रक चढ़ा देते हैं। तो ये जो प्रोटेस्ट किया लोगों ने, बिल्कुल सही प्रोटेस्ट किया है। कीमती जानें होती हैं और लोगों के बच्चे फैमिली मेम्बर्स होते हैं। ये आपने देखा होगा कि खाली इसी साल में अभी तक मेरा ख्याल है काफ़ी 100+ लोगों की जो उनसे जाने जा चुकी हैं सिर्फ इस एक्सीडेंट में। और ये जो से आज भी मेरा ख्याल से एक जो ट्रक है वो ऑयल ट्रक जाके टकरा गया ट्रेन से। चलो ये तो वो ट्रेन थी, माल गाड़ी थी, लेकिन अगर वो कोई मुसाफिर ट्रेन होती फिर क्या होता, कितना बड़ा जानी नुकसान होता, सही। तो ये अब वो क्या कह रहे हैं कि जी ये रेलवे फाटक वाले की गलती है। जब आपको नहीं पता है कि रेलवे फाटक है, आप रेलवे फाटक को देख के गुजरे ना चलें, वो तो अपनी जगह पे दिन का टाइम है, आप रेलवे फाटक में जा रहे हैं वो, और अगर कोई तो ये जो एक्शन लिया जा रहा है मेरे ख्याल से हम बिल्कुल इसमें कराची की आवाम के लोगों के साथ खड़े हुए कि ये जो हैवी ट्रैफिक है इसको कंट्रोल किया जाए। बिल्कुल इनकी टाइमिंग होनी चाहिए और इन सुप्रीम कोर्ट के अहकामात है भाई 11 बजे के बाद ही वो, और इनके खिलाफ सख्त से सख्त एक्शन होना चाहिए कि जो भी हो कोई ऐसा कानून पास किया जाए कि ये जो उनसे है अगर कोई ट्रक इस तरीके से कर रहा है तो वो ट्रक की कॉन्फिस्केट किया जाए। ट्रक ड्राइवर जो है ये जिम्मेदारी से, चलो एक आध तो नाउजुबिल्ला समझ आती है, लेकिन अगर मुसलसल हो रहे हैं इसका मतलब है कि इनको एक बात पता है कि भाई हमने एक्सीडेंट करेंगे, बेलेबल ऑफेंस से चले जाएंगे। यहाँ तो फिर इसका बेलेबल ख़त्म कर दें। अगर गाड़ी से किसी की कोई मरेगा उस पर फिर मर्डर के चार्ज आए या कत्ल बिस्सबब कर दें। ये इनको चार्जेस चेंज करने पड़ेंगे ताकि
जब सख्ती होगी तो इनको पता होगा ना। अभी तो इनको पता है कि भाई बंदा नीचे देंगे बेल ऑफेंस से जाएंगे, वहाँ पे डायरेक्ट बेल हो जाएगी। वो अपना लाइसेंस भी पता नहीं कहाँ से बनवा के लाते हैं, सही है। और वो 2 नंबर लाइसेंस होते हैं। हमारे यहाँ पाकिस्तान में तो मुख्तलिफ, आप यहाँ कराची देख लो, बाहर देख लो, किसी भी जगह से देख लो, आउटसाइड जो भी है वहाँ से लोग, कोयटा से कोई ले आएगा, कोई पंजाब से ले आएगा, कोई मुख्तलिफ, सही है, पेशावर से, मतलब यहाँ पे तो 2 नंबर लाइसेंस आम है। तो मेरे ख्याल से सिंध में कोई ले आए तो ये सारी चीज़ों को देखते हुए जो उनसे है, मेरे ख्याल से इनको सख्ती करनी पड़ेगी इस पर। देखिए, कल हमारी प्रेस कॉन्फ्रेंस भी है जिसमें मुराद सोनी साहब भी बताएंगे, हमारे अतीक मीर साहब भी बताएंगे, बिज़नेस कम्युनिटी का सोच रही, हम भी बताएंगे, और एडवोकेट्स भी। तो हम अब कल जो अनाउंस कर रहे हैं, एक लीगल टीम उनके लिए अनाउंस कर रहे हैं जो इन केसेस को फ्री टेकअप करेगी, ताकि हुकूमत से भी मुआवजा मिले और जिन लोगों ने उनको मारा है, डंपर के जो ओनर्स हैं, उनसे भी मुआवजा मिले, ताकि कुछ ना कुछ उनका सदेबाब हो। बाकी गवर्नमेंट ऑफ सिंध, क्योंकि PMLN की कोलेशन है, हम भी PMLN के हैं, तो उसमें उन लोगों ने भी डंपर के ऊपर टाइमिंग के ऊपर सख्ती कर दी है पहले से, और एक टाइमिंग के ऊपर रिस्ट्रिक्ट कर दिया। फिर उन्होंने सर्टिफिकेट्स, लाइसेंसेस को सख्त कर दिए कि विदाउट लाइसेंस कोई चीज़ नहीं चलेगी, विदाउट डॉक्यूमेंट्स कोई चीज़ नहीं चलेगी, और फिटनेस सर्टिफिकेट मस्ट कर दिया। ये सारी चीज़ें जो हैं, ये सारी चीज़ें एक मैसेज है लोगों के लिए कि पब्लिक के लिए काम के ऊपर एक्शन लिया है गवर्नमेंट ने। तो अब आप इंशाल्लाह आप रिज़ल्ट देख रहे हैं कि ये चीज़ कंट्रोल में आ रही है। और लेकिन जलाओ पथराव करने से इसका हल नहीं है। कानून अपने हाथ में नौजवान ना ले, क्योंकि कानून हाथ में लेने से, देखिए, 9 मई का वाक़या अभी ख़त्म नहीं हुआ, कितना नौजवान इसमें तबाह बर्बाद हो गया। अब इस मैटर में आके नौजवान जो जलाओ पथराव करके उनकी FIR कटेगी, उनका करियर ख़राब होगा, तो उन्हें कानून को हाथ में नहीं लेना चाहिए। हम सब सोशल वर्कर, सियासी पार्टी इसको मिल बैठ के हल कर रहे हैं, और उनकी एसोसिएशन से भी हम इन टच हैं, ताकि वो एसोसिएशंस भी अपने ट्रक ड्राइवर्स को गाइडलाइन दें। और हमने एक ड्रग्स सोसाइटी की भी कल आएंगी हमारे पास, वो भी आप देखेंगे, उनको भी लाइन अप किया है कि जो एसोसिएशन अगर चाहेगी तो हम आपके ड्राइवर्स की काउंसलिंग करेंगे, और ड्रग्स से रिलेटेड उनको ट्रीटमेंट भी चाहिए तो वो भी हम ट्रीटमेंट। नाज़रीन, अॼु कराची डायरीअ में पाण ॻाल्हि ॿोल कईसूं जेके ट्रांसपोर्टर आहिनि उन्हनि सां, आम शहरी आहिनि, पाण उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कईसूं त हेवी ट्रैफिक जेका हलणु शुरू थी वई आहे, जंहिंमें ख़ासि करे डंपर ऐं उन सां गॾोगॾु जेके वाटर टैंकर्स आहिनि उन्हनि जो तमामु घणो इशू हो। उन्हनि जे टक्कर में केतिरा ई माण्हू जेके उन में फोत थिया आहिनि। ट्रांसपोर्टनि जी पाण ॻाल्हि ॿोल कयूं, उन्हनि जो चवणु हुयो त अॼु उन्हनि वज़ीर दाख़िला आहे ऐं उन खां अलावा जेको आहे सो ट्रांसपोर्ट जो जेको वज़ीर आहे उन्हनि सां, DIG सां उन्हनि मुलाक़ात कई आहे। उन्हनि खे यकीन दहानी कराई आहे त कंहिंखे बि कानून हथ में खणण जी इजाज़त न ॾिनी वेंदी, ऐं ट्रैफिक जेका आहे उहा पहिरियों 11 वॻे, हिकिड़ो कलाकु उन्हनि खे अञा बि रिलीफ ॾिनो वियो आहे। 10 वॻे खां वठी सुबुह जो 6 वॻे ते हैवी ट्रैफिक जेका उहा रोडनि ते हूंदी। उन खां अलावा शहर में अंदरि जेका उहा ट्रैफिक दाख़िल अंदरि न थी सघंदी। ख़ासि करे जेको डंपर अचे थो या वाटर टैंकर अचे थो पियो, उन्हनि खे चेक कयो वेंदो, उन्हनि जा लाइसेंस जेके आहिनि उहे चेक कया वेंदा, उन्हनि जी फिटनेस चेक कई वेंदी त जेकॾहिं उहो रोड ते हलणु जहिड़ो आहे त उनखे रोड ते छॾियो वेंदो। आम शहरनि सां ॻाल्हि ॿोल कईसूं, उन्हनि जो चवणु हुयो त उन्हनि जा पंहिंजा प्यारा जेके आहिनि उहे हिननि रोड हादसनि में जेके आहिनि उहे अजल जो शिकार थिया आहिनि, उहे फोत थी विया आहिनि। हिननि में खुदारा हिन ट्रैफिक खे जेको आहे सो सुबुह जो हलण खां रोकियो वञे, उन सां केतिरा ई जेके आहिनि हादसा थियनि था। तोड़े जो पाण ट्रैफिक जा आला ऑफिसर्स आहिनि, पाण उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कईसूं। उन्हनि जो चवणु आहे त हैवी ट्रैफिक जेका आहे उहा शहर में दाख़िल नथी थी सघे, ऐं ख़ासि करे जॾहिं खां सिंध हुकूमत हरकत में आई आहे उन ॾींहं खां डंपर तोड़े जो वाटर टैंकर जेको आहे उहो अंदरि दाख़िल नथो थी सघे। उनजी चुरपुर ते जेका आहे सो ट्रैफिक पुलिस जा जेके एहलकार आहिनि उन्हनि जी नज़र आहे, उन्हनि खे अंदरि नथो छॾियो वञे। बाक़ी पोर्ट हुअण करे ट्रक ॾे खां पोर्ट ताईं जेको आहे सो वॾी गाॾी वञे थी, उहा उन्हनि जी मजबूरी आहे, ऐं उन्हनि खे उहा मंज़ूरी ॾिनी वई आहे त उहे शहर में अंदरि दाख़िल नथा थी सघनि। पोर्ट खां ट्रक ॾे ताईं उहे वञी सघंदा। बाक़ी जेकॾहिं को कानून जी ख़िलाफ़ वर्ज़ी कंदो या करे थो पियो, उन्हनि जे मथां कानूनी कार्रवाई करे उन्हनि जे मथां जेके आहिनि उहे ॻाढ़ा ॾंड विधा वञनि था। हाणे ॾिसणो इहो आहे त सिंध हुकूमत केतिरे हद ताईं संजीदा थिए थी, ऐं जेका हिते ओवर ट्रैफिक आहे या उहा ट्रैफिक जेका शहर में अंदरि अचे थी, जंहिंजे करे हादसा जेके आहिनि उहे रोज़ जो मामूल बणिजे, उन्हनि खे रोकण में सिंध हुकूमत ऐं ट्रैफिक पुलिस केतिरे हद ताईं उन में अमल दरामद कराए थी। भई कराची डायरी जे अॼोके प्रोग्राम में पंहिंजे मेज़बान बशीर संजराणी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।